बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां वरी अॼु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां हिकु ॿी मोटिवेशनल ऐं इंस्पायरेशनल वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो टॉपिक आहे उमीद कॾहिं बि न हारिजे, उमीद जो दामन कॾहिं बि न छॾिजे। छाकाणि त जॾहिं असां उमीद ई छॾे ॾींदासीं, उमीद ई ख़तमु करे वेंदासीं त पोइ सम्झो त असां पंहिंजी मंज़िल खे हासिल करण वारी जेका जदोजहद आहे उहा ई ख़तमु करे वेंदासीं। तंहिंजे करे कुझु बि थी पवे, छा बि थी पवे, उमीद जो दामन कॾहिं बि न आहे छॾिणो। हाणे उमीद जो दामन ते हिकिड़ी मां तव्हांखे पहिरियां मोटिवेशनल हिकिड़ी इंस्पायरेशनल स्टोरी ॿुधाईंदुसि। हुन खां पोइ तव्हां पाण ई फ़ैसिलो कजो त उमीद जो मोती जेकॾहिं केरु छॾे ॾिए थो, उमीद जो दामन केरु छॾे ॾिए थो त पोइ सम्झो उनखे केॾो नुक़सानु थिए थो। हिकु दफ़े हिकु हमराह हिकु जॻह तां वेंदो आहे ऐं रस्ते मां ॾिसंदो आहे त हिकिड़ी जेको आहे हाथियुनि जो हिकिड़ो टोलो बीठो हूंदो आहे, माना हिकिड़ो धड़ हाथियुनि जो बीठो हूंदो आहे। ऐं उन धड़ हाथियुनि जेके हैरान थी वेंदो आहे जॾहिं तूं ॾिसंदो आहे त हुननि में नंढियूं नंढियूं सन्हियूं सन्हियूं रसूं हुननि जे पेरनि में ॿधल हूंदियूं आहिनि। उहो रसी वरी हिकिड़े कंहिं किले में या कंहिं जॻह सां ॿधल हूंदी आहे। उहे हाथियूं जेकॾहिं चाहिनि त अहिड़ा 50 रसियूं बि छिनाए वेंदियूं, पर पोइ उहे हाथियूं उहे न पियूं छिनाइनि। पोइ हैरान थी हेॾो होॾे ॾिसंदो आहे त केरु हुजे, मां हुन खां पुछां। पोइ हुनखे हुननि जो ट्रेनर ऐं जेको आहे सो नज़र अची वेंदो आहे हाथियुनि जो। पोइ हुन हाथियुनि जे ट्रेनर खां उहो पुछंदो आहे त बाबा हीअ जेके हाथियूं आहिनि, हीअ हेॾा वॾा हाथी आहिनि, हीअ हेतिरी रसी सां छो ॿधा पिया आहिनि, हीअ माना छो हिनखे छॾाइण जी कोशिशि नथा कनि। पोइ हुननि जो जेको ट्रेनर हूंदो आहे पोइ हुनखे ॿुधाईंदो आहे त हीअ जॾहिं हाथी नंढा हुआ त जेॾीमहिल कमज़ोर हुआ त इन ई एतिरी रसी सां हिननि खे असां ॿधो होसीं। पोइ उन वक़्त में हुननि थोरी कोशिशि ज़रूरु कई, पर पोइ जेॾीमहिल हुननि महसूसु कयो त इन खे रसी खे असां नथा छिनाए सघूं त पोइ हू उन रसी खे छिनण जी कोशिशि करणु ख़तमु करे विया। ऐं अॼु ताईं पोइ वरी हिननि जी कोशिशि न कई आहे। पर हिन वक़्तु हाथी उहे ताक़तवर आहिनि, जेकॾहिं चाहिनि, जेकॾहिं कोशिशि कनि त अहिड़ियूं केतिरियूं ई रसियूं जेकॾहिं ॿधल हुजनि पोइ बि इहे हाथी छॾाए सघनि था। असां बि पंहिंजी ज़िंदगी में इंसान, असीं माण्हू बि ज़िंदगी में ईअं कंदा आहियूं त जॾहिं बि कंहिं मंज़िल खे हासिलु करण जे लाइ असां हिकु चकर, ॿ चकर या 3 चकर फेल थींदा आहियूं त पोइ असां पंहिंजी उन मंज़िल खे छॾे ॾींदा आहियूं, असां हुनखे हासिलु करण जी कोशिशि छॾे ॾींदा आहियूं। ऐं पोइ असांखे कुदरत वारो मौक़ो बि ॾींदो आहे, कुदरत वारो असांखे चांस बि ॾींदो आहे ऐं असां में सलाहियत बि हूंदी आहे हुनखे हासिलु करण जी, पर असां उमीद ई ख़तमु करे वेंदा आहियूं, उहा कोशिशि ई असां न कंदा आहियूं। तंहिंजे करे कॾहिं बि उमीद जो दामन न छॾिजे, कॾहिं बि नेवर लूज़ होप। हमेशह उमीद जे दामन खे पकड़े रहो, हमेशह कोशिशि कंदा रहो। जॾहिं बि तव्हां कोशिशि कंदा रहंदव त इंशाअल्लाह ताला तव्हांजी मंज़िल तव्हां खां परे न हूंदी। पर जेकॾहिं तव्हां कोशिशि ख़तमु करे वेंदव त पोइ तव्हांजो हाल बि हुन हाथियुनि वांगुरु हूंदो। हमेशह तव्हां पंहिंजी हुन मंज़िल ते न पहुची सघंदव।